जेकॾहिं रईस आहे त पोइ छा ॻोठ वारनि ते वतंदो ज़ुल्म कंदो? खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न थींदा। दोस्तों ख़ुशख़बरी तव्हांखे ॾींदा हलियूं, टियों टीज़र बि अची चुको आहे। पंहिंजावे ड्रामे जो 24 कलाकनि जे अंदरि अंदरि 3 टीज़र अची चुका आहिनि। थी सघे थो जंहिं टाइम मुंहिंजो ही तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो देरि मथां चोथों टीज़र बि अची वियो हुजे। हाणे दोस्तों तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी इहा आहे त हिन महीने जे अंदरि अंदरि हिन ड्रामे खे हलाइण जी कोशिशि कई पई वञे। 3 टीज़र 24 कलाकनि जे अंदरि अचण जो सबूत इहो आहे त चोथों टीज़र ॾेई हाणे प्रोमो ॾींदा। जी हाँ दोस्तों, इन ड्रामे खे उहो जल्दी हलाइण चाहिनि था, न त हफ़्ते में 1 टीज़र ॾींदा आहिनि। इन चकर 24 कलाकनि जे अंदरि 3 टीज़र अची विया ऐं चोथों टीज़र ॾींदा या चोथों डायरेक्ट प्रोमो ॾींदा। पोइ इन थी सघे थो जेको हाणे न्यू सूमरु अचे थो, हिन सूमर खां हलाइण जी कोशिशि कई वेंदी हिन ड्रामे जो पहिरियों एपिसोड। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिन सूमर ते इम्कान आहे पंहिंजावे ड्रामे जो पहिरियों एपिसोड हलण जो। तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो हलां, हिन सूमर ते छो सूमर खां स्टार्ट थींदो आहे सिंधी टी वी वारनि जो ड्रामो जेको बि हुजे, हिन सूमर खां हिन जी स्टार्टिंग जो इम्कान आहे, बिल्कुलु आहे। हिन सूमर खां कीअं बि करे हलाइण जी कोशिशि कंदा, न त मथियों सूमर त पको आहे। थी सघे थो राति देरि मदेरि प्रोमो अची वञे या सुभाणे ते प्रोमो बि अची वञे। इहा तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे दोस्तों। इन वीडियो खे अॻिते जेतिरो थी सघे शेयर कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि इनवाइट कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी TV ते ऐं असांजे हिन फेसबुक पेज शाहिद कोसो व्लॉग ते।